नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे भारत में ख़बर ॾींदा हलूं त विक्की कौशल ख़िलाफ़ सारा सां गॾु मोटरसाइकिल ते सवारी ते पुलिस में शिकायत दाख़िल कई वई है। भारतीय शहर इंदौर जे हिक रवासी अदाकारा विक्की कौशल ख़िलाफ़ शिकायत दाख़िल कराए छॾी, जेको ताज़ो ई अदाकारा कतरीना कैफ सां शादी करण खां पोइ सुर्ख़ियुनि में आहे। कुझु ॾींहं अॻु विक्की कौशल जो अदाकारा सारा अली खान सां गॾु कुझु तस्वीरूं वायरल थी हुयूं, जेके संदसि ईंदड़ फिल्म लिखछुप 2 जी शूटिंग दौरान वरिती वयूं। तस्वीर में ॾेखारियो वियो आहे त विक्की ऐं सारा हिकु मोटरसाइकिल ते सवार आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।